जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं त सिंधरी ज़राइत बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि तमामु घणी मुतासिर थी आहे। ज़रे घटि 100 सैकड़ो जेका ज़राइत आहे उहा तबाह थी चुकी। कमनि जो फसल कुझु बचियो, पर जेकॾहिं उहो बि ॾिठो वञे त आबादगार परेशान रहिया। आख़िर ताईं उहो कमनि जो फसल जेको आहे उहो बि उन मां बि को लाभ न पिराए सघिया। ऐं बरसाति सबबि पाणी बीठल हुजण करे हर हंधि पाणी हुयो त उहा पोखी बि नथी सघी, उहा पोखी बि मुतासिर थी। कुझु इलाइक़नि मां जेकॾहिं पाणी निकाल थियो त उते वरी जेको भाण आहे ऐं ॿिज आहिनि उन्हनि जी हर साल खोट थींदी आहे। उनजो ब्लैक ते विकिरो थींदो आहे, ब्लैक मार्केटिंग थींदी आहे। कमेटियूं जुड़ंदियूं आहिनि, कार्रवाइनि जूं दावाऊं थींदियूं आहिनि, पर कार्रवाई न थी सघंदी आहे। हर साल नतीजतन जेको आबादगार आहे उहो वीचारो भोॻींदो आहे। हिन दफ़े बि घोटकी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबादगार सरापा एहतजाज आहिनि। जेको भाण आहे उहो ज़रई भाण उहो हिन वक़्तु बि ब्लैक ते विकिरो थिए पियो। उनजी खोट आहे। डीलर्स जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते ज़ख़ीरो कनि पिया, पर उनखे केरु चवण वारो नाहे। घोटकी मीरपुर माथिले में छा सूरत हाल आहे? घोटकी में फैक्ट्रीज़ बि आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदा दावाऊं बि कनि था। त इन वारे सां असांखे मीरपुर माथिले मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर जॉइन कयो आहे। लतीफ़, प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी लतीफ़, छा सूरत हाल आहे? हर साल पाण गुज़िरियल साल बि असांजी शइ डिस्कस कयूं पिया त भाण जी खोट आहे, आबादगार परेशान आहिनि ऐं जेके बाअसर डीलर्स आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते ज़ख़ीरो बि कनि पिया, पर उन्हनि जे मथां केरु कार्रवाई करण जे लाइ तयारु नाहे, केरु कार्रवाई करे नथो सघे। छा सूरत हाल आहे? छा मामिलो आहे? ये 6 महीना अॻु में जीअं भाण जी ब्लैक मार्केटिंग शुरू थी, आबादगार परेशान हुआ। वेतर जेके बरसातूं हुयूं उन बरसातुनि आबादगारनि खे करोड़ रुपए जो नुक़सान थियो। कपास जो फसल मुतासिर थियो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, हिकु तरफ़ त उहो जेको पाणी आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूदु आहे, पर जेके थोरी घणी जेके ज़मीनूं मां आबादगारनि कड़म जो फसल आबाद कयो आहे, पर उन सां गॾु दिल्ली अंदरि जेका भाण आहे उहा ब्लैक मार्केटिंग शुरू थी आहे। जेका साढा 2200 रुपए रेट आहे यूरिया जी, उहा 3000 खां 3200 ते विकिरो थिए पियो। हालांकि असांजे ज़िले घोटकी अंदरि 2 वॾियूं भाण जी फैक्ट्रियूं आहिनि। एफएफसी भाण फैक्ट्री, एंग्रो फर्टिलाइज़र, ही ॿ वॾी जेके भाण जी फैक्ट्रियूं आहिनि, इहे पूरे पाकिस्तान में यूरिया सप्लाई कनि थियूं। हालांकि हितां जा जेके मक़ामी आबादगार आहिनि उहे यूरिया जे लाइ इंतिहाई परेशानी, ब्लैक मार्केटिंग शुरू थी चुकी आहे। पर ॿिए पासे 6 महीना अॻु में ही जेके ब्लैक मार्केटिंग कंदड़ जेके सिंध अंदरि जेके डीलर्स हुआ, जेका भाण जी खोट पैदा थी, उहा छो थी, छाजे करे थी? इन सॼी सूरत हाल ते वफ़ाक़ी सरकार खे ख़त लिखियो त ही जेके माण्हू आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके डीलर्स आहिनि ब्लैक मार्केटिंग करे या यूरिया हितां जी आबादगारनि जी उहा ॿाहिरि जेका आहे ज़ख़ीरो करे इस्तेमालु कई आहे अफ़गानिस्तान ऐं ॿियनि सूबनि में। अहिड़ी तरह सिंध जे ॿियनि ज़िलनि समेत घोटकी ज़िले जा जेके 11 अहम डीलर्स हुआ उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ लिखियो वियो कि जेके ज़िले जा इंतिहाई वॾा अहम डीलर्स आहिनि, जंहिंमें चंदरबान हो, कृष्ण हो, सुनील कुमार हो, गुलाम बत्रा हो, श्यामलाल हो, ममताज हो, जयपाल हो, भीषम हो ऐं सुनील हो, इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणी हुई। उहा कार्रवाई न थी। वफ़ाक़ सरकार लेटर जारी कयो, पर उन्हनि जेकॾहिं वक़्ती तौर ते उन ख़िलाफ़ कार्रवाई थिए हा, उनजे लाइसेंस रद्द कया वञनि हा, उन्हनि खां पुछाणो कयो वञे हा त इहे सूरत हाल साॻी न रहिया। उहे साॻा डीलर्स मौजूदु आहिनि ऐं उहे साॻी सूरत हाल ज़िले घोटकी अंदरि हिन वक़्तु आबादगार परेशानी। सियासी तौर ते जेके ॻाल्हि कजे, चूंडियल नुमाइंदा ऐलान कनि था। 2 हफ़्ता अॻु में पीपुल्स पार्टी सलाहकार पीपीएम ने मोहम्मद इस्लाम पर हिकु प्रोग्राम दौरान ऐलान कयो जेकॾहिं असांजे आम माण्हुनि खे खाद न मिली फैक्ट्रियुनि जा गेट बंदि कंदासीं। 2 हफ़्ता अॻु में ऐलान कयो आहे। हिकिड़ो ॾींहुं बि आबाद करण जे लाइ इंतिहाई अहम आहे, छाकाणि 2 हफ़्तनि में 16 ॾींहंनि दौरान जेकॾहिं वक़्तु खाद न मिली, ज़ाहिर ॻाल्हि आहे उन विच में लखे बोरियूं यूरिया जूं ब्लैक मार्केटिंग ख़रीद कंदा, उन्हनि ॾींहंनि में धरणा हूंदा जहिड़े ॾींहं ते माना कणक जो फसल तयारु थी चुको हूंदो। पर हिन वक़्तु ज़िले घोटकी जा जेके इंतिहाई परेशानी ज़िले जा चूंडियल नुमाइंदा। अच्छा लतीफ़, चूंडियल नुमाइंदा त जीअं तव्हां ॿुधायो त ऐलान कनि पिया, पर हुन ते थिए कुझु कोन पियो। डीसी घोटकी छा पियो करे? ज़िले इंतिज़ामिया छा पई करे? एग्रीकल्चर खाते जा अमलदार छा पिया कनि? हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, ही जेका आबादगार 2-4 ॾींहं अॻु में आबादगार एहतजाज कयो, डीसी ऑफिस धरणो हयो वियो ऐं आबादगार वक़्तु बवक़्तु एहतजाज कनि पिया, पर नज़र कुझु कोन पियो अचे। का कार्रवाई कोन पई थिए, का उन्हनि ख़िलाफ़ छापा कोन पिया लॻनि या जेके हालांकि मां जेका असां ॾिसूं था पिया ज़िले अंदरि जेकॾहिं इन्हनि डीलरनि ख़िलाफ़ सख़्ती सां कार्रवाई कजे, फी डीलर वटि लखे बोरियूं बरामद थींदियूं। उन्हनि गैर क़ानूनी तौर ते ज़ख़ीरो करे बोरियूं रखियूं आहिनि।
के पासरनि जे गुदामनि में पई हुई के हुन जा पंहिंजा प्राइवेट गुदाम आहिनि जेकॾहिं हुन उहे बोरियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कजनि छापा हणजनि उन्हनि ख़िलाफ़ हुन जा लाइसेंस सील कजनि त इहा असांजी दिल्ली जे अंदरि जेका पाण जी खोट पैदा न थींदी छाकाणि हिन वक़्तु आबादगार जेकी इंतिहाई परेशानी थी 2200 बोरी 3000 की बोरी ते आबादगार खे 8 खां 900 रुपया एक्स्ट्रा ॾियण था पोइ एग्रीकल्चर खातो इहे सम्झो गैरफाल बणियल खातो आहे ऐं ॿिए पासे जेका असांखे गृह ॼाण मिली आहे कि जेको रेट एक्स्ट्रा वठनि था पिया हिन में हेठि जी सतह खां वठी मथी सतह ते सॼनि जी शेयरिंग रखियल आहे जेके ज़रिया दावा कनि था सही। जे करे फी बोरी ते ऑफिसर्स खां वठी एग्रीकल्चर खां वठी एसीज खां वठी मथी सतह ते उहे सभु इन्हनि जा शेयर होल्डरनि कार्रवाई करें जेकॾहिं टूटल बिल्कुलु बिल्कुलु कार्रवाई थियणु घुरिजे। लतीफ़ वॾी महिरबानी तव्हां हिन वारे सां तफ़सीली तौर ते आगाह कयो। नाज़रीन असां राब्तो कयो आहे डायरेक्टर एग्रीकल्चर सखर रीजन आहिनि रसूल बख़्श जुनेजो साहब असां सां हिन वक़्तु प्रोग्राम में गॾु आहिनि। जुनेजो साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। वॾी महिरबानी सर वॾी महिरबानी। जुनेजो साहब सखर रीजन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में भाण जी खोट थी वई आहे हथरादू खोट आहे या ही कहिड़ी खोट आहे ऐं ज़रियनि खां इहा सुध पई आहे त जेके बासर डीलर्स आहिनि उहे ब्लैक मार्केटिंग बि कनि पिया ब्लैक ते विकिरो बि कनि पिया 2200 वारो जेको भाण जी बोरी आहे उहा 2900 3000 3200 ताईं बि विकिरो थिए पई उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नथी थिए पई तव्हां वटि छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि कहिड़ी ऑब्ज़र्वेशन आहे तव्हां कीअं था ॾिसो सूरत हाल खे आबादगार सरापा एहतजाज आहिनि। जी बिल्कुल सर आबादगार जेको आहे उहो हक़ बजानिब आहे छो त 2250 वारो यूरिया जेको आहे उहो आबादगार खे तक़रीबन 2900 3000 में मिले पियो। इन जे अगरि असबाब ते जेको आहे उहो गौर ऐं वीचार कजे ऐं मुंहिंजी जेका नाक़िस मालूमात आहे उहा इहा आहे त जेके भाण ठाहिण वारियूं कंपनियूं आहिनि उन्हनि जे नाक़िस पॉलिसी जो नतीजो आहे जंहिंजे करे भाण जेको आहे उहो शार्ट त नाहे अलबत्ता कुझु हथनि में जेको आहे उहो भाण अचे थो जंहिंजे करे उहे भाण जेको आहे उहो ज़ख़ीरा अंदोज़ी करे ब्लैक मार्केटिंग करे ऐं वधीक क़ीमत ते जेको आहे उहो विकिणनि था पिया। बुनियादी तौर ते सभिनी कंपनियुनि एंग्रो फातिमा ऐं जेको FFC जेके असां वटि भाण सप्लाई करण वारियूं पाकिस्तान में वॾियूं कंपनियूं आहिनि इन्हनि हिकिड़ी पॉलिसी ठाही आहे जंहिंखे चवनि था टाई अप पॉलिसी जो मतिलबु इहो आहे त तव्हां डीलरनि सां जेको आहे उहो शर्त रखनि था पिया त तव्हां हिकु बोरी DAP वठंदो त उनजे बदिले में असां तव्हांखे 3 या 4 बोरियूं जेके आहिनि उहे यूरिया ॾींदासीं। DAP या नाइट्रोफास या ज़रखेज़ इहे असां वटि फास्फोरस वारा भाण आहिनि। असां वटि जीअं त पोयों फ़सुल माण्हुनि जो जेको आहे उहो तबाह थियो आहे इन जे करे असांजो आबादगार साल में हिकिड़ो दफ़ो फास्फोरस वारो भाण जेको आहे उहो इस्तेमालु कंदो आहे। अक्सर असांजो आबादगार जेको आहे उहो ख़रीफ़ खां पोइ रबी में ई फास्फोरस वारो भाण इस्तेमालु कंदो आहे इन जे करे जो हुनजो कमंद जो फ़सुलु वणनि जो फ़सुलु लहंदो आहे हुन वटि केश ईंदी आहे केश अचण जे करे जेको आहे उहो फास्फोरस वारो भाण जीअं त महांगो भाण आहे उहो वठी जेको आहे उहो इस्तेमालु कंदो आहे। पोयों फ़सुलु तबाह थियण जे करे असांजो आबादगार वटि जेको आहे उहो केश न आई केश न अचण जे करे उन फास्फोरस वारो भाण जेको आहे उहो इस्तेमालु करण में जेको आहे उहो थोरो कीबायो थिए या जेको आहे उहो घटि इस्तेमालु थियो आहे जंहिंजे करे फास्फोरस वारे भाण जी मार्केट में सेल न आहे ऐं कंपनियूं जेके आहिनि उहे डीलरनि खे वरी ज़ोरी जेको आहे उहो ॾियणु जिते जेको आहे उहो ज़ोर भरनि थियूं पयूं त तव्हां हर सूरत में फास्फोरस वठो त पोइ तव्हांखे यूरिया ॾींदासीं। सही जुनेद साहब पोइ कंपनियुनि खे केरु पाबंद बणाईंदो जीअं तव्हां ॻाल्हि ॿुधाई त नाक़िस पॉलिसी आहे त उनखे केरु पाबंद बणाईंदो त उहे इन क़िस्म जूं जेके ज़बरदस्तीअ वारियूं पॉलिसियूं आहिनि उहे न जोड़नि ऐं जेका ब्लैक मार्केटिंग आहे उनजो तव्हां पाण बि एतिराफ़ु कयो था जुनेद साहब त पोइ उनखे केरु ख़तमु कराईंदो कंहिंजी ज़िम्मेवारी आहे त उहो भाण जेको आहे उहो मुनासिब अघ ते मिले उनजी जेका हथरादू खोट आहे उनखे ख़तमु कयो वञे कंहिंजी ज़िम्मेवारी आहे कंहिं ते ज़िम्मेवारी लागू थिए थी जुनेद साहब? बुनियादी तौर ते सर जेके भाण ठाहिण वारियूं फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि ते त जेको वस हलंदो उहो हलंदो मिनिस्ट्री ऑफ प्रोडक्शन फीडरल गवर्नमेंट जो उहे ई उन्हनि जी पॉलिसियुनि खे जेको आहे उहो बहितर करे सघनि थियूं पियूं ऐं जेके ग़लति पॉलिसियूं आहिनि उन्हनि ते कंट्रोल करे सघनि थियूं पियूं ऐं जेतिरे क़दुरु जेको आहे उहो ब्लैक मार्केटिंग जो सुवाल आहे इहो बि असां वटि जेको आहे उहो हिकिड़ो अलमियो आहे त मार्केट में जेके शयूं जेके आहिनि उहे खपनि थियूं उनजो जेको रेट आहे उन ते कंट्रोल जी जेका ज़िम्मेदारी आहे उहो जेको आहे उहो डिप्टी कमिश्नर या एसीज़ जेके आहिनि जंहिंखे असां SDM बि चऊं पिया या मुख़्तियारकार जेके आहिनि उन्हनि जी जेका आहे उहा ज़िम्मेदारी आहे। मां सम्झां थो मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ जेको आहे उहो हिकिड़ो त
अरड़ी तरमीम खां पोइ हिनखे जेके फैक्ट्रियूं जंहिं सूबे में जेके आहिनि मौजूदु आहिनि उन ते जेको आहे उहो कंट्रोल जेको आहे उहो सूबाई हुकूमतुनि जो हुजणु घुरिजे हा। ऐं ईअं ई जेको आहे उहो जेके ज़रई मदाख़िल आहिनि जंहिंमें जेको आहे उहो ॿिज थी वियो, भाण थी वियो या ज़रई ज़ारूं थी वियूं, इन्हनि जी मार्केटिंग ऐं इन्हनि जी क़ीमत ते कंट्रोल बि जेको आहे उहो एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो हुजणु घुरिजे हा। हींअर जीअं त अवेलेबिलिटी ऐं जेको आहे उहो क्वालिटी ज़िमेदारी जेका आहे उहा एग्रीकल्चर जी आहे ऐं वरी रेट जेको ज़िमेदारी आहे उहो रेवेन्यू जो आहे। इन जे करे बि मां सम्झां थो पियो त जेको आहे उहो ॿिनि डिपार्टमेंट जे हथ में जॾहिं जेको आहे उहो इन क़िस्म जो कमु जेको आहे उहो हूंदो त इन कम में जेको आहे उहो मसाइल पैदा थियनि था। इन करे ज़रूरत इन नंबर जी आहे त असांखे जेको आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ इहो हक़ु जेको आहे उहो फीडरल गवर्नमेंट खां वापसि वठी सूबाई हुकूमत वटि जेको आहे अचणु घुरिजे ताकी असां वटि जेके भाण जुनेर साहब आख़िरी सवाल आहे, मुख़्तसिर जवाब ॾिजो त जेसीं ताईं उहो हक़ु असांखे नथो मिले तेसीं ताईं पाण बेवस हूंदासीं? सर मूंखे ईअं लॻे थो सर। वॾी महिरबानी जुनेर साहब, वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, ॾींदा इजाज़त, अल्लाह ने